इंटरनेट ते मसाज सर्विस बाबति सर्च कंदड़ हमराह खे कुछ अहिड़ियूं शयूं नज़र अची वियूं जो संदसि पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। मुंबई जो 31 वरियनि जो शख़्स मसाज सेंटर्स जी ॻोल्हा में हिक बदपेशे वारी वेबसाइट ते पहुतो ऐं इहो ॾिसी संदसि वायूं बताल थी वियूं त हुन जी भेण ऐं ज़ाल जूं तस्वीरूं उन वेबसाइट ते मौजूदु हुयूं। हमराह जो चवणु हो त संदसि भेण ऐं ज़ाल जूं तस्वीरूं संदनि सोशल मीडिया अकाउंटनि तां खयूं वयूं हुयूं ऐं वेबसाइट ते बदपेशो कंदड़ औरतुनि जे प्रोफाइल्स ते लॻायूं वयूं हुयूं। हमराह जो चवणु हो त संदसि ज़ाल ऐं भेण जूं इहे तस्वीरूं 4 साल अॻु सोशल मीडिया ते पोस्ट कयूं वयूं हुयूं। हिन शख़्स मामले जी जांच कराइण जो फ़ैसिलो कयो ऐं वेबसाइट ते पंहिंजी भेण ऐं ज़ाल जी तस्वीरुनि सां गॾु ॾिनल फ़ोन नंबर ते राब्तो कयाईं। फ़ोन करण ते कंहिं औरत फ़ोन खईं ऐं हिक होटल में साणसि मुलाक़ात जो वक़्तु तय थियो। जॾहिं इहा औरत हमराह जे साम्हूं आई त हुन खांसि पंहिंजी ज़ाल ऐं भेण जी तस्वीरुनि बाबति पुछियो, जंहिं ते औरत सॼी फिल्म हमराह जी ॻिचीअ में विझी छॾी। ॻाल्हि एतिरी वधी वई जो पुलिस खे घुराइणो पइजी वियो। नेठि हमराह पुलिस तां औरत खे गिरफ़्तार कराए वरितो। पुलिस जो चवणु हो त औरत जो नालो रेशमा यादेव आहे, जेका केतिरनि ई सालनि खां कुधो कमु कंदी आहे। संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल करे अदालत में पेश कयो वेंदो। ख़्यालु रहे त ॼाणायल वाक़े में हमराह ऐं संदसि घर भातियुनि जी सुञाणप ज़ाहिर नाहे कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk